जे हवाले सां मां आगा कंदा हलूं त दौदापुर जे इलाइक़े ताजूदेरो भरिसां भंड ऐं खुलूस बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो थियो आहे, जंहिं में धुरनि ते 6 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। नसरुल्लाह कमराणी जे सरपंच में थियल जरगे में नौजवान खे ज़ख़्मी करण जा 6 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। मां आगा करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त दौदापुर जे इलाइक़े ताजूदेरो भरिसां भंड ऐं खुलूस बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो थियो आहे, जंहिं में धुरनि ते 6 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। नसरुल्लाह कमराणी जे सरपंच में थियल जरगे में नौजवान खे ज़ख़्मी करण जो 6 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त दौदापुर जे इलाइक़े ताजूदेरो भरिसां भंड ऐं खुलूस बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो थियो, जंहिं में धुरनि ते 6 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। नसरुल्लाह कमराणी जे सरपंच में थियल जरगे में नौजवान खे ज़ख़्मी करण जो 6 लाख रुपया ॾंड मुक़ररु कयो वियो। दौदापुर जे इलाइक़े ताजूदेरो भरिसां भंड ऐं खुलूस बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो थियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे दौदापुर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर हनीफ़ मुंदराणी। जी हनीफ़, तकरार जो निबेरो थियो आहे, वधीक कहिड़ा तफ़सील हिन वटि आगाह कजो। दौदापुर वेझो ताजूदेरो भरिसां भंड ऐं खरोस बिरादरी में हलंदड़ तकरार जो निबेरो थियो, जंहिंमें अब्बास खरोस घर मथां जेको आहे मजबूरी तौर ते 6 लाख रुपया ॾंड कयो वियो। हीउ जरगो जेको आहे नसरुल्लाह खान कमराणी जे सरपंची हेठि थियो आहे, जंहिंमें नौजवान खे ज़ख़्मी करण जा जेके आहिनि उहे 6 लाख रुपया रखिया विया। तव्हांखे ॿुधाईंदो वञा त कुझु महीना अॻु संगावती तकरार सां जेको बलगाणी खरोस बिरादरी में तकरार हलंदो हुयो, जंहिंमें खरोस बिरादरी पारां जेको आहे त रक्षे मथां फायरिंग कई हुई ऐं फायरिंग जे नतीजे में बलगाणी बिरादरी जो ॿ ॼणा क़तल थिया हुआ, जॾहिं त गोलियूं लॻण सबबु जेको रक्षा ड्राइवर जेको वाटड़ू हुयो जेको भंड बिरादरी जो हुयो, उहो पिणु जहिड़े में ज़ख़्मी थियो हो। जंहिंखां पोइ ॿिन्ही धड़ जेको टिनी धड़नि में तकरार हलंदो हुयो, जंहिंखां पोइ अॼु जेको आहे त खरोस ऐं भंड बिरादरी जो तकरार जो निबेरो थी चुको आहे, जंहिंमें मजबूरी तौर ते जेके 6 लाख रुपया ॾंड रखिया विया आहिनि, जंहिंमें भंड बिरादरी जेको आहे त 2 लाख रुपया खरोस बिरादरी खे जेको आहे माफ़ करे छॾिया। बक़ाया जेको आहे 4 लाख रुपया अब्बास खरोस धुर जेको आहे उहा 2 किस्तनि में अदा कंदी। जी ठीकु आहे हनीफ़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।